जी बिल्कुल, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां चैंपियंस ट्रॉफी 2025 जे हवाले सां स्टेडियम जी तैयारियुनि वारो कमु जेको उहो मुकमल थी वियो आहे। सभ खां पहिरियों त क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर उहो मुकमल थियो, जंहिंजो इफ़्तिताह वॾे वज़ीर सैयद जेको वज़ीर आज़म हुयो शहबाज़ शरीफ़ उन कयो। उन खां पोइ नेशनल स्टेडियम कराची जो जेको इफ़्तिताह आहे कुझु घड़ियुनि खां पोइ जेको वॾो वज़ीर आहे सिंध जो सैयद मुराद अली शाह उहो पहुची रहियो आहे। उहो हिन स्टेडियम जो इफ़्तिताह कंदो। पर हिन खां अॻु में अॼु हिन वक़्तु जेको आहे सो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको चेयरमैन आहे मोहसिन नकवी उहो हिकु तक़रीब में मौजूदु आहे ऐं तक़रीब आहे उन्हनि वर्कर जी जिन नेशनल स्टेडियम में कमु कयो ऐं इन जी तयारियुनि में अहम किरदारु अदा कयो। त उन्हनि जे मान में लॻभॻि 700 खां वधीक वर्कर्स आहिनि जिन जे मान में अॼु इस्तक़बाल इहो ॾिनो आहे मोहसिन नकवीअ पारां। ऐं हिन वक़्तु उहा तक़रीब जारी आहे ऐं असां तमामु दिलचस्प ऐं शानदार मंज़र ॾिठासीं त जीअं लाहौर में मोहसिन नकवी हर वर्कर्स जी टेबल ते वञी करे उन्हनि सां चिटचेट कई, ॻाल्हि ॿोल कई, कम जे हवाले सां पुछियो। उन सां गॾोगॾु उन्हनि सां ऑफर कई वई त तव्हांखे छा घुरिजे। त सभिनी जेके वर्कर्स हुया उन्हनि हिकिड़ो उन्हनि खे रिक्वेस्ट कई त असांखे मैच ॾिसणी आहे, असांखे टिकट ॾियो। त उन खां पोइ PCB चेयरमैन मोहसिन नकवी उन्हनि खे चयो त जीअं ई तक़रीब ख़तमु थिए त तव्हां सभु जेके वर्कर्स आहियो उहे पंहिंजी कंपनियुनि वारनि खां टिकट्स वठो ऐं सुभाणे मैच ॾिसो। त हिन वक़्तु उहा तक़रीब जेकी आहे उहा जारी आहे। थोरी देरि में सैयद मोहसिन रज़वी जेको आहे नकवी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन ऐं होम मिनिस्टर पाकिस्तान उहो तक़रीब ख़िताब कंदो ऐं उन खां पोइ कुझु टाइम खां पोइ वरी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह स्टेडियम जो बाक़ाइदा इफ़्तिताह करणु ईंदो, छाकाणि जो हिन स्टेडियम जो इफ़्तिताह आसिफ अली ज़रदारी साहिब खे करणो हुयो। पर कुझु मसरूफ़ियतुनि सबबि जेको आसिफ अली ज़रदारी साहिब आहे सदर पाकिस्तान उहो न अची सघियो। त इन जे करे हाणे सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको आहे उहो स्टेडियम जो इफ़्तिताह कंदो। इफ़्तिताह करण खां पोइ हिकिड़ी शानदार तक़रीब रचियल आहे जंहिंमें फनकार आहिनि, जंहिंमें शफ़क़त अमानत शफ़क़त आहे, उन सां गॾु अली ज़फ़र आहे, साहिर अली बगा आहिनि। उहे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा ऐं आतिशबाज़ीअ जे लाइ बि इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। लेज़र लाइटिंग जो शानदार अरेंजमेंट कया विया। जीअं क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में असांखे मंज़र नज़र आया हुआ उहे ई अरेंजमेंट हिते बि कया विया आहिनि। तमाशाइनि जो हिकिड़ो वॾो अंग आहे